से जहांगीर जी ऐं मां तमामु घणी थोराइती आहियां फरलूद आलम साहब जी जेको टैक्सी कराए इस्लामाबाद खां आयो जो जहाज़ जी टिकट कोन पई मिले त अहिड़ा असां सां जेको असांखे उत्साह ऐं वेसाह मिले थो जॾहिं पंहिंजा सभु पेरियाटी छॾे नासिर अब्बास नैयर साहब असां सां शरीक थियो। असां वटि केतिरा ई नाला आहिनि जेके केतिरनि ई मुश्किलातुनि जे बावजूदि फ्लाइटूं डिले थींदी वियूं सॼो सॼो ॾींहुं एयरपोर्टुनि ते वेठा रहिया पर असांजे मेले में शरीक थिया। असां तव्हांजा तमामु घणा थोराता आहियूं त तव्हां असांखे मान ॾिनो। ऐं अयास मेले जे हवाले सां हिकिड़ी ॿी ॻाल्हि कंदी हलां त मूंखे अस्मा शिराज़ी चयो त तव्हां इस्लामाबाद में अचो अयास मेलो कयो असां तव्हां सां साथ ॾींदासीं। ऐं उन खां पोइ थर में खाटाऊ जानी साहब जी फ़ोन आई त अयास खे थर सां ॾाढो प्यार हो खाटाऊ वेठो आहे तव्हां अचो असां वटि असां अयास मेलो कंदासीं। सो मां सम्झां थी ऐं अॻे साल अफरासियाब खटक साहब मूंखे चई वियो त तव्हां पिशावर में अचो ऐं असां अचे पिशावर में हिकिड़ो साॻे क़िस्म जो इवेंट कंदासीं। मां उन्हनि सभिनी खे चवणु चाहियां थी त असां इस्लामाबाद थर असां पाकिस्तान खां ॿाहिरि बि वञी सघूं था पर फ़िलहाल असांखे हिन पधर में अयास मेले करण जेतिरी सरकार सभु ग्रांट ॾेई छॾे त उन लाइ बि असां लाइ असां विधी सघंदियूं। ऐं मां पहिरीं अनाउंसमेंट कई हुई बख़्शण मेहराणीअ जी जेको हिन महफ़िल जो मोर आहे मां बख़्शण खे दावत ॾींदसि त स्टेज ते अचे अयास मेले में जेका राति जी महफ़िल हूंदी आहे बख़्शण उन महफ़िल जी सूंहं आहे अदा बख़्शण मेहराणी किथे बि हूंदो आहे अयास मेलो थींदो आहे त असां सां गॾु शरीक थींदो आहे। तव्हां सभिनी जे भरपूर तारीफ़ में अदा बख़्शण मेहराणी अॻियां हीअ कारवाई अदा बख़्शण हलाईंदो। मां तव्हां सभिनी जी शुक्रगुज़ार आहियां अदल जी अभी गुरुता शाह जी अमर सिंह जी थैंक यू वेरी मच। अदा बख़्शण लाइ पीपुल्स पार्टी कल्चरल विंग जे फाइनेंस सेक्रेटरी ऐं असांजे अयास मेले जे पधर में जेको सजाइण वारो अदा पप्पू कोटक अजर शाल जो तोहफ़ो खणी आयो आहे। अदा पप्पू हमेशह सुठा रंगनि वारी शाल बख़्शण लाइ खणी ईंदो आहे असां लाइ डल कलर खणी ईंदो आहे। महिरबानी अदा पप्पू ऐं बख़्शण कल्ह अयास मेले मुशाइरे में चई मां मुशाइरो पढ़ी पोइ महफ़िल हलाईंदुसि। मूं वाइदो कयोमांसि तव्हां सुभाणे स्टेज ते पंहिंजी शाइरी पढ़ंदव तव्हां महफ़िल हलायो मां हुते मुशाइरो हलायां थी। सो हाणे बख़्शण खां हिकिड़ो पंहिंजो शेर ॿुधंदासीं। छोकिरियुनि वारो त मां चई सघां थी उन में कुर्सियूं ख़ाली हुओ हिन वारे में जेके आहिनि भरियल हुयो ऐं इहो साबित करे थो त नौजवान हिन मेले खे कंहिं हद ताईं जेका मुंहिंजी तवक्का हुजे मुमकिनात उहा पूरी न थींदी हुजे पर कंहिं हद ताईं न रुगो उनजे अदबी सेशन्स खे ॿुधनि था। 2 सेशन अहिड़ा हुया जंहिंजे लाइ मूं सवाल जवाब जो मूं चयो त ऑप्शन खोलियूं था जेको नौजवाननि जी ख़ासि तौर ते उन्हनि में आपघात जो रुझान ऐं जेको कल्ह असांजो मौज़ू हुयो मस्नूई ज़हानत वारो AI वारो मूंखे ॾाढी ख़ुशी थी त उहे सभु सवाल कंदा असांजा नौजवान हुआ। छो नौजवाननि जे हवाले सां केतिरो बि असां चऊं अॼु नौजवाननि जो मुशाइरो अलॻि सां तरतीब ॾिनो वियो ख़ुदि ही मेलो असांखे ॿुधाईंदो आहे त हिन में कहिड़े क़िस्म जी वधीक शइ गुंजाइश आहे छा वधीक करे सघिजे थो। त ही जॾहिं असां 11 साल में बीठा आहियूं त 11 साल जो ॿार बि हेॾो वॾो थी वेंदो आहे उनखे सम्झ अची वेंदी आहे त मां सम्झां थी ही मेलो जे मेच्योरिटी ते पहुतो आहे उहा न रुगो ऑर्गेनाइज़र्स थी। छाकाणि त हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे केतिरा ई माण्हू हूंदा आहिनि जेके प्रोग्रेसिव तरक़ी पसंदि ऐं इन क़िस्म जे ख़्यालात जा हूंदा आहिनि पर हिकिड़ी ॻाल्हि मां ज़रूरु चवंदसि त उन्हनि खे गॾु करणु उन्हनि खे हिकु जॻह ते आणणु उहो सभ खां मुश्किल टास्क आहे। पर उहो मुश्किल टास्क जेॾीमहिल अयास जे नाले सां शुरू कजे उनजी शाइरी जे नाले सां शुरू कजे त उहो टास्क एॾो वॾो नथो लॻे। उनजे नाले ते सभु ख़ासि तौर ते उहे जेके उनजे मकतब फ़िक्र खे मञनि था उहे हिते गॾु थियनि था। पहिरें ॾींहं खां वठी अयास मेलो शुरू थियो आहे 11 साल ताईं ईअं कतई न आहे त उन ते तनक़ीद ख़तमु न थी आहे। तनक़ीद उन ते अञा बि हलंदी रहंदी पर उन तनक़ीद जो जवाबु इहो आहे त
हर साल जेको मेलो थिए थो उहो गुज़िरियल साल खां अञा वधीक सुठो वधीक ख़ूबसूरत अंदाज़ में पेश थिए थो ऐं इहो यकीनन उन लाइ हौसलो बि खपे थो, महिनत बि खपे थी, साहब बि खपे थी। जॾहिं तव्हांखे यकीन हुजे त तव्हांजे लफ़्ज़नि में तव्हांजे कोलो फ़इल में तज़ाद कोन्हे ऐं जेको तव्हां चओ था उहो करे ॾेखारींदा त मूंखे लॻंदो आहे जॾहिं चवंदा आहिनि हिकिड़ो हाफ़िज़ शिराज़ी जो या उनजो के ईरानी सूफ़ी शाइर जो शहर आहे त जॾहिं दुनिया में ॿ मोहबत कंदड़ दिलियूं मिलंदियूं आहिनि त काइनात में हिकिड़ी कंस्पायरेसी शुरू थी वेंदी आहे, उनजे ख़िलाफ़ु साज़िशूं बि शुरू थी वेंदी आहे। पर मां चवां थी त जॾहिं काइनात में ॿ ख़ूबसूरत दिलि मिलनि था, जॾहिं हिकु जहिड़ा ख़्याल ऐं माण्हू मिलनि था, तॾहिं उन्हनि जे हक़ में बि काइनात में नेचर में उन्हनि जे हक़ में बि ॻाल्हियूं अचणु शुरू थी वेंदियूं। मां तव्हां सभिनी जी तमामु घणी थोराई थी आहियां, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। हाणे वरी जेका असां तौर ताईं तव्हांखे निभाइणो आहे, महिरबानी अमर सिंधू ऐं माता जेके सभ खां वॾा थोरा आहिनि उहे असांजे उन्हनि अदीबनि जा आहिनि, दानिश्वरनि जा आहिनि, सहाफ़ियुनि जा आहिनि, शाइरनि जा आहिनि, जेके अदब अगरि उहे शरीक न थियनि त शायदि अदबी मेला थियणु मुमकिन न थियनि। ऐं मां ख़ासि तौर ते शोरा थी आहियां असमा शिराज़ी जी। सभ खां पहिरीं त वॾी महिरबानी। हर साल अयाज़ मेले में अचणु हिकु नओं उत्साह ऐं नओं जियापो वठी वेंदा आहियूं असां सभु। ऐं आउं फौराइतो आहियां अदी अमर जो, अदी अरफाना जो, हिन समूरे सत जो मूं फ़क़ीर खे एॾो महान एॾो प्यारु ॾियनि था। ऐं सभ खां वधीक थोरा त तव्हांजा जो तव्हां एॾो मोहबत ऐं प्यार सां मूंखे ॿुधो था, जहिड़ो मुंहिंजो हाल आहे। हम फ़कीर लोग हैं, दिल की सल्तनत सस्ती भी बेच देते हैं बाजार देखकर। तो असल में थियो ही हो पप्पू कोटक तुझी वॾी महिरबानी। शाल थोड़ी देर आऊं हेॾा अमानत थो रहे यार, आऊं हेॾा अचण वारा। हा थियो ही हो जो अली नूर कल हो मुशाइरो, ऐं मुशाइरे में मूं बार बार चयो त बाबा बुनियादी तरह शाइर आहियां, मुंहिंजा दोस्त शाइर आहिनि, उन्हनि सां गॾु शाइरी पढ़ां, पर मौक़ो ई कोन मिलियो मूंखे हिते म्यूज़िक जो प्रोग्राम हलाइणो पइजी वियो। तो ही नज़्म ख़ासि तौर ते हुन मुशाइरे लाइ लिखी आयो हुउसि, उहो अव्हांजे नज़र कयां थो। इजाज़त आहे ॿुधण जी? हा इंशाअल्लाह, वॾी महिरबानी। सिंध लाइ नज़्म आहे। दमादम सिंध सोभारी, दमादम मस्त मोचारी। दमादम सिंध सोभारी, दमादम मस्त मोचारी। दमादम सिंध जो झंडो अमुन जी उभ में तारी। कदूरत कोन था ॼाणो असांजी सच सां यारी। दमादम सिंध सोभारी, दमादम सिंध सोभारी। हाणे उतर तरफ़ हलूं था। सिंध जा भाङा आहिनि, लाड़ काछो उतर थर। सिंधूअ ते शाम जा मंज़र, उतर जा रंग जरकनि था। अदल सिंधूअ ते शाम जा मंज़र, उतर जा रंग जरकनि था। सतिन जो आस्तां रोड़ी, सतिन जो आस्तां रोड़ी। ऐं जर ते साध बेलो आ, बरे ॾीओ डहरकीअ में। वॼे थी वाव में वाणी, अलख जे आस ते ॿेड़ा। थियनि था पार दरिया मां, नचे थी अॼु बि छेरनि सां। भगत कुंवर जी आखाणी, असीं जोगी असीं सामी। सरापा प्यार गुजारे, दमादम सिंध सोभारी, दमादम सिंध सोभारी। हयो जे देश लाइ नारो, वतन जो ऐं कफन जो हो। सुरे बादशाह। हयो जे देश लाइ नारो, वतन जो ऐं कफन जो हो। शहादत जाम जंहिं पीतो, सचो सूर्य सोभारो। अंबर में शाह इस्माइल, पिरियालो पिर्त जो प्यालो। रूहानी राह रहबर जो, अदम सुल्तान सुहारो। भलो हू बेकस बीठो आ, ऐं बेदल पिरह जो नारो। असां हीड़नि हकीरनि ते ॿुधल जी बाज आ जारी। दमादम सिंध सोभारी। दीवाना, दीवाना
Bye.